नाज़रीन टोलवे जो मोटरसाइकिल तां किरण सबब पीरसन सख्त ज़ख्मी थी पियो आहे। तालके अस्पताल में डॉक्टर न हुजण सबब हू तड़पी फोत थी वियो। वधिक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मुख्तियार अहमद डोल। जी मुख्तियार, तफ़सीलन खां आगाह कजो। जी तव्हांखे ॿुधायां ॻोठ सरदार उमरदराज भंगर जो रवासी महमूद भंगर जेको आहे 65 साल जो जेको आहे सिविल अस्पताल जेको इलाज कराइण लाइ खणी आयासीं, जेकर डॉक्टर न हुजण जे करे जेको आहे उते 1 कलाक ते हुजण बावजूद जेको आहे तड़पी के जेको पहुची वियो। उन बावजूद जेके उतां जे जेके इंतज़ामिया आहे मिस्किन जे लाश लाइ जेको एम्बुलेंस जी विज़ामत कई, छोजे तर्क एमएस एम्बुलेंस न हुजण जे बावजूद बि ग़रीब मिस्किन जो लाश रोड ते अस्पताल अॻियां 1 कलाक ताईं पियल हुयो। बाद में ग़रीब मजबूर थी करे पंहिंजे सौट जेको आहे हुसैन सुपर हिकु काठी जे पटे जे रक्शे ते खणाए करे ॻोठ खणायो वियो। इंतज़ामिया इंतज़ामिया जे अहिड़े रवैये जे सख़्त लफ़्ज़नि ते जेको आहे बस वारनि मुतालबो कयो त सिविल अस्पताल इंतज़ामिया ऐं एमएस जे अमले ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। जी मुख्तियार, महिरबानी।